सिंध के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में रोड हादसनि में ॿिनि औरतुनि समेत ॼणा फौत, 19 खां वधीक ज़ख़्मी। नौशरो फिरोजपुर सां क़ौमी शहर ते ॾाॾियुनि जी गाॾी सां हादसे में 8 ॼणा फौत, 17 खां वधीक ज़ख़्मी। हैदराबाद खां नौशरो फिरोज वापस ईंदड़ ॾाॾियुनि जी वैन जो कूड़े स्पर ट्रॉलर सां टक्कर थी पियो। 10 ज़ख़्मी ॻणती चोगी हालत में नवाबशाह अस्पताल मुंतकिल। शादीअ जो ख़ुशो मातम में तब्दील। वॾे वज़ीर मादली शाह पारां नौशरो फिरोज रोड हादसे ते अफ़सोस जो इज़हार। ज़ख़्मियुनि खे बहितरीन तिबी इमदाद फ़राहम करण जी हिदायत। नेशनल हाईवे अथॉरिटी खे इंडस हाईवे ऐं सुपर हाईवे ते रिफ्लेक्शन लाइट्स लॻाइण जी गुज़ारिश कई पई। उस्मान शाह हुड़ी वेझो मोटरसाइकिल स्लिप थियण सबबि हैदराबाद जे इलाइक़े लतीफ़ाबाद पासे शमशाद शाह पो थी पियो। 1 ॼणो ज़ख़्मी। टंडवाधम भरिसां झोल रोड ते तेज़ रफ़्तार मोटरसाइकिल कंट्रोल मां निकिरी वञण सबबि खामन में किरी पई। हादसे में मुलज़िमान मोहम्मद साले कमरानी हयाती में वेठो। पंजाब के इलाइक़े फतेहजंग वेझो हादसो, 10 ॼणा फौत, 7 ज़ख़्मी। मोटरवे पुलिस मूजिब मोटरवे M14 फतेहजंग वेझो तेज़ रफ़्तारी सबब बस कल्टी थी पई। बस बहावलपुर खां इस्लामाबाद वञी रही हुई। पाकिस्तान स्टॉक मार्केट में कारोबार दौरान तेजी जो लाड़ो। 100 इंडेक्स में 1595 पॉइंट की बात। 100 इंडेक्स जो 1,12,964 पॉइंट की सतह ते ट्रेड। नए साल की शुरुआत ते पेट्रोल के अघन में घटाई जो इम्कान। सनती ज़रियनि मूजिब आर्मी मंडी में तलब ऐं ॾस जो को मसलो नाहे। जोग्राफियाई सियासी सूरत हाल ख़ास तौर ते शाम की सूरत हाल सबब POL क़ीमतुनि जा अघ तब्दील करे रही है। पेट्रोल की क़ीमतुनि में 2 रुपया फी लीटर घटाई जो इम्कान। हाई स्पीड डीज़ल ईंदड़ 15 ॾींहनि लाइ 3 रुपया 62 पैसा महांगो थी सघे थो। पारस NRP रस्ता बंद हुजण खिलाफ कराची में धरना जारी। शार फैसल ट्रैफिक लाइ खुली पियो। नाता खान ऐं मलीर 15 में धरना ख़त्म। अहमद जिन्ना रोड नुमाइश चौरंगी ते मुख्य धरणो 24 दिसंबर खां जारी। नॉर्थ कराची पावर हाउस चौरंगी यूनिवर्सिटी रोड ते धरना। ट्रैफिक पुलिस मूजिब शहरनि खे परेशानी खां बचाइण लाइ मुतबादिल रस्तो ॾिनो पियो आहे। घोसपुर भरिसां 15 ॾींहं अॻु मुबैना तौर अगवा थियल नौजवान बाज़ियाब। पंजाब पुलिस पारां मुख़्बी शाज़िब मीरानी खे बाज़ियाब करण जी दावा। पंजाब पुलिस मुख़्बी जे वारसनि खे नौजवान जी बाज़ियाबी जो इतलाउ ॾिनो। वारसनि में ख़ुशी जी लहर छांइजी वई। ठिकराटो भरिसां मुबारकपुर माइनर के घारो फसल पानी हेठ। माइनर के RD 26 वटां 100 फुट घारो पियो। इतला बावजूद आपाशी मलदारनि घारो ॿधण लाइ को तरफ़ न वरितो। ॻोठाणनि जो आपाशी मलदारनि खिलाफ एहतजाज। गजा में इसराइली फौज हमलन में 24 कलाकनि दौरान वधीक 30 फ़लस्तीनी शहीद। पहले ही मीडिया मूजिब इसराइल फौज कुछ कलाकनि दौरान गजा सिटी जे 3 अस्पतालनि ते हमला कया। अल वफा अस्पताल ते हमले में केतिराई माण्हू सड़ी विया। 7 ॼणनि शहादत माणी। गजा में हेल ताईं इसराइली फोर्सेस हथां 45,514 फ़लस्तीनी शहीद थी चुका। अबुड़ा अमेरिकी सदर जेमी कार्टर 100 वरी जी ॼमार में लाॾाणो करे पियो। जेमी कार्टर 1977 खां 1981 ताईं अमेरिका जो सदर रहियो। जेमी कार्टर पंहिंजी सदारत जे ख़ात्मे खां पोइ इंसानी हक़नि बाबति कमु करण ते अमन जो नोबेल इनाम पिणु माणियो। जो बाइडन पारां पुणे अमेरिकी सदर जी सरकारी हिसाब सां तदफ़ी जो ऐलान।